नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं तो उमरकोट में पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िले उमरकोट जो इजलास ज़िले सदर डॉक्टर दोस्त मोहम्मद मैमुण की सदारत में मुनक़िद थियो। जी नाज़रीन, उमरकोट में पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िले उमरकोट जो इजलास ज़िले सदर डॉक्टर दोस्त मोहम्मद मैमुण की सदारत में मुनक़िद थियो। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह के मुताबिक इजलास में मिठी में थींदड़ PTI वाइस चेयरमैन मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी के जलसे बाबत अहम गुफ्तगू कई वई। इजलास में उमरकोट ज़िले तालके IUC के अहदेदारन शिरकत कई, जैमें डॉक्टर अली नवाज शाहानी, ज़िले जॉइंट सेक्रेटरी अशोक कुमार भील, तालका उमरकोट इंफॉर्मेशन सेक्रेटरी करमचंद बुरदानी भील, कांजीमल, गुलाम मुर्तजा शाह, मोहम्मद उमर कायम खानी, आरिफ भील, रबीना कायम खानी, अब्दुल करीम मंगरियो, शेर मोहम्मद मंगरियो, करीम तबस्सुम मंगरियो, मोहम्मद सुमार कादरी, जान मोहम्मद पली, कीमत मल ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में ज़िले तालके IUC जे उहदेदारनि खां वज़ीर ख़ारजा शाह महमूद हुसैन कुरैशी जी उमरकोट जे इस्तक़बाल बाबति राय वरिती वई। इजलास में ख़िताब कंदे ज़िले सदर डॉक्टर दोस्त मोहम्मद मैमुण जो चवण हो त असां उमरकोट में वज़ीर ख़ारजा शाह महमूद हुसैन कुरैशी जो भरपूर नमूने से इस्तक़बाल कंदासीं ऐं असां ज़िले तालके IUC जे उहदेदारनि ऐं कारकुननि सां गॾिजी रैलीअ सां मिठी प्रोग्राम में शिरकत कंदासीं। असांजे दिलि में का बि ईंदा उहे पंहिंजे लेखे कंदा हूंदा, पंहिंजे लेखे खणंदा हूंदा या कढंदा हूंदा, उहो उन्हनि जी मर्ज़ी। असांजो कतई को दिलि में अहिड़ी ॻाल्हि न आहे। असां पंहिंजो डिसिप्लिन सां कमु कंदासीं। पार्टी जो कड़ इंसाफ़ आहे, ही इमरान खान जी सोच आहे इंसाफ़ हाउस, ये मखदूम साहब जी सोच आहे, विजन आहे इंसाफ़ हाउस। तो इंसाफ़ हाउस खे असांखे मज़बूत करणो आहे, असांखे